मथे खणी छॾियो सुनगे इते मथे लगाई इते कुंड ते लगाई सलात शरीफ सल्लल्लाहु अलैहि इते लगाई साईं हवा सही लगंदी अजा मोहब्बत से सलात पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين استجد जलवा नुमा नूरानी चेहरन वारा अहले सुन्नत जा उलमा सादात मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाईरो मदीने वाले साईं जी दुनिया ते आमद न सिर्फ जमीन वारन जे ला पर आसमान वारन जे ला भी अल्लाह जी नेमत रहमत पूरी कायनात जे लाए कुल मखलूकात मौजूदात जे लाए मदीने वारो साईं रहमत जो छपर ऐं छांव बन अल्लाह जल्ल जलालहू जल्ल शानु फरमायो लक़द मन्नल्लाह अलल मोमिनीन अलबत्ता हकीक ईमान वारन जे मथा अल्लाह थोरो कयो मोमिनन जे मथा रब एहसान कयो न ॻाल्हाइण जो रोज़ो रखे आया आहियो कसम खयूं त सुभान अल्लाह बि न चवंदा अल्लाह खुश कंदो रब मदीनो ॾेखारींदो जे मदीने वारे जी साराह वणे त दिल खोले जो सुभान अल्लाह अल्लाह कंदो हड़ई मदीने हलंदासीं लक़द मन अल्लाह इन ॻाल्हि में शक शुबो नाहे त अल्लाह एहसान कयो थोरो कयो मेहरबानी कई फज़ल कयो मोमिनन जी
हालांकि हुजूर जन रहमत हुआ सारी कायनात जेला, सारी मौजूदात जेला रहमत हुआ, पर थोरो रुगे मोमिनन, थोरो उन्नते कबुआ जेको थोरो मञे न, भला लाहे न सके तो गाए तो सही न जी। अल्लाह ॾिठो त मोमिन थोरो मञण वारा, थोरो समझण वारा, ऐं इन थोरे ते शुक्र अदा करण वारा। महबूब जी आमद जेको मोमिनन ते थोरो थियो आ, रबीउल अव्वल में उन्हें थोरे मल्हाइण जो रंग मोमिनन में नज़र ईंदो। हर मोमिन खे ॾिसंदे को घर खे तो सिंगारींदो, को गस घिटियूं पियो सजाईंदो, को आलमन सां लह विचड़ में हूंदो, को नात खान के दावत पियो ॾींदो, को मीलाद जी महफ़िल पियो सजाईंदो, को नंगर न्याज़ जो एहतमाम पियो कंदो। केर पुछेसि अबाही छाजे करे तयारियूं थो करी पियो, चवंदो मुंहिंजो महबूब आयो। कलमो तो उन्हनि भी पढ़ियो आहे न, उन्हनि कलमो कोन पढ़ियो आहे छा, पर थोरो न मञंदा। अॼु हिकिड़ी किल्प मूंखे कंहिं मोकिली आहे, हिकिड़ो ख़बीस आहे, शिकिल जो बि पुछड़ो, किरदार जो बि पुछड़ो, चवे थो त नबी जो अचणु कहिड़ो थोरो आहे, अलाह कहिड़ो थोरो कयो। मदीने वारो साईं आयो, अल्लाह मोकिलियुसि, रसूल करे मोकिली, पैगाम अल्लाह जे हुकुम सां अचे पहुचाई, कहिड़ो थोरो आहे असांजे। अस्तगफिरुल्लाह अलज़ीम, चओ अस्तगफिरुल्लाह। हाँ, ये मानू भी हींअर वेठा अथव नेट ते, सोशल मीडिया ते पंहिंजी कंपेन हलाइनि था पिया त मीलाद न मल्हायो, शिरका बिदअत नाजाइज़ा, पर इश्क वारा मुड़ंदा छा? जेके मदीने वारे साईं जी आमद के थोरो समझन था, थोरो मञन था, वे गुण त गाईंदा न जी। सुभान अल्लाह। वरी चवंदा हिकिड़ो भेरो मल्हाए छॾियो न ज़िंदगी में, हिकिड़ो भेरो मीलाद जी ख़ुशी मल्हाए। हर साल हुज़ूर जी विलादत थी थिए छा, हर साल छो था मल्हायो? असां मल्हाईंदासीं तुंहिंजे हियांव खे साड़ी, हर साल मल्हाईंदा। कुरान फरमाए तो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र, असां कुरान के क़द्र वारी रात में नाज़िल कयो। कुरान हिकु भेरो लथो या हर साल थो लहे? जवाब ॾियो, हिकिड़ो भेरो लथो या हर साल? लथो हिकु साल, पर कुरान जे लहण वारी क़द्र वारी रात क़यामत ताईं पिया मोमिन मल्हाईंदा। मदीने वारो साईं विलादत हिकड़े साल थी, पर उहा रबीउल अव्वल, उहा तारीख़, उहो महीनो क़यामत ताईं आशिक पिया मल्हाईंदा पिया। वरी पुछन था त मीलाद मल्हायो था, इहो मीलाद अवल के मल्हायो हो, शुरुआत के कई हुई? तव्हां सुञण बिदत कई आहे। 300 साल अॻ में कंहिं बि मीलाद कोन मल्हायो। 300 सालनि खां पोइ बिदती माण्हुनि इहा मीलाद मल्हाइण जी बिदत शुरू कई आहे। असां इहा जेका नई ॻाल्हि शुरू थी आहे दीन में, इहा न मञंदासीं। मां उन्हनि खे थो चवां त मीलाद जी शुरूआत अल्लाह पाण कई। मीलाद जे नातुन पढ़ण जी शुरूआत सहाबा किराम कई हुई। मुस्तफा जे विलादत जूं पहिरियों नातियूं काबतुल्लाह बैतुल्लाह हराम पढ़ियूं हुई।
मुस्तफा जे अचण ते खुशूं चरागा पतियूं बिजलियूं झंडा जुलूस पहिरीं शुरूआत रब पाण कई बेशक सुभान अल्लाह हां यार जो यहाँ ठरे जो दिल खोले चे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस पाका सीरत हलबिया जिल्द पेरियों सुफो नंबर 72 रिवायत वाने व कानत तिलक सनतुल्लती हुमिल फीहा बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युकालु लहा सनतुल फतह वल इब्तिहाज मदीने वारो साईं अमड़ जीचल जे पाक पेट में आयो न इहा रात हुई पहिरीं रजब जी केड़ी पहिरीं रजब जी रात हुई उन रात ऐं उन साल के जे साल हुजूर अमड़ जे पेट में आया उन साल के सॼो वियो फतह वारो साल खुशन वारो साल फोटहड़े वारो साल गुल ऐं गुलज़ारी वारो साल खुशन वारो साल असांजो रुगे हिकड़ो ॾींहुं 12 रबीउल अव्वल वारो हज़म नथो थिए असांजो रुगे रबीउल अव्वल जो महीनो तो को हज़म नथो थिए अल्लाह त सॼो साल खुशन में उन साल जो नालो थियो सनतुल फतह वल इब्तिहाज कुशादगी वारो साल सुरूर वारो फरहत वारो यो सॼो साल فإن قريشا كانت قبل ذلك في جدب وضيق عظيم قريش इन खां अॻु वॾी सख़्ती में हुया ॾुकर हुयो मींहं न उठा हुया रोज़ी जूं तंगियूं कर्ज़ मर्ज़ परेशानियुनि में कुरैश मुब्तला हुया فإن قريشا كانت قبل ذلك في جدب وضيق عظيم वॾी तंग दस्ती में कुरैश मुब्तला हुया पर जो मदीने वारो आयो त फख्तरतिल अर्द ज़मीन सॼी साई थी वई सुभान अल्लाह होसी ते खाली न कोन विछाइनो वो बेचारा बीठा है काली नहीं खुटी विया जी काली नहीं खुटी विया तव्हां पंहिंजे घर के सींगारींदो पंहिंजे मजलिस के पंहिंजे गलियुनि घिटियुनि के सींगारींदो पंहिंजे घर ते चरागा कंदो पर फख्तरतिल अर्द पूरी रोई जमीन के रब सरसब्ज शादाब आबाद करे जिथे कारा कलर हुया उते सावलूं ऐं आबादियूं थी जिथे कॾहिं बि सावक न ॼाई हुई जिथे कांडेरा हुया जिथे ट्रप हुया उते गुल बूटा गुलज़ारूं ॼमी पियूं रुके हिजाज में न रुके मक्के मदीने में न पूरी रोई जमीन के रब सरसब्ज शादाब एडो इत्माम रोई जमीन ते व हमलतिल अशजार जेकी भी वण हुया रब उन्हनि खे मेवेदार बनायो जे वण में मेवो न हो न उहो भी मेवो झले बीठो जे मेवे जी मुद हुई उन्नत मेवो झलियो पर जे मेवे जी मुद न हुई अणमुदा मेवा बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह अंबन जी मौसम में त अंब पूर झलींदा अंबड़ियूं थींदियूं अंब पैदा थींदा पर अंबन जी मौसम वई उकरी पर ताज़ा ताज़ा अंब झले बीठा दुनिया हैरान दुनिया परेशान ही माण मुदायता मेवा किथों आया खबर पई त मक्के में मोहम्मद अमीर जी विलादत
अब ये वण तो जमाया वणन में मेवा तो जमाया जवाब जो कहीं जमाया हुआ इन्हें जमीन के साओ तो कयो हो अल्लाह साओ कयो हो न छो साओ कई अग में तो भी जुदबिन तंगी में हुआ परेशानी में हुआ पर मुस्तफा जे अचण सां रब जमीन के साओ कयो सरसब्ज बनायो वणन में मेवा जमाया अल्लाह पाण ही सरसब्जी पैदा कई दुनिया वारन के बुधायो तो मुस्तफा जे जमण जी खुशी की शुरुआत वअताहुमुर रगद मिन कुल्ल जानिबिन फी तिल्का सना यो पूरो साल कुरैशन वटे हर पासे का खुशहाली अची वई खुशहाली कर्जन जा कर्ज लही विया बीमारन के सेहत मिली वई मुझे बोली समझो दाले न था समझो सुभान अल्लाह खसाइसुल कुबरा जिल्द पेरियों सुफो 80 अल मवाहिबुल लुदनिया जिल्द पेरियों सुफो 76 रिवायत आने तो वकान कद अज़िन अल्लाह तिल्का सना लिनिसाए दुनिया अन यहमिलन ज़ुकूरा अल्लाह जो ऑर्डर जारी थियो तो इन पूरे साल में जेका भी औरत बार जणींदी सभिनी के पुत्र थो ॾिया पुत्र औलाद न हुजण बि ॾाढो ॾुख आहे मूं वटि माण्हू रोंदा आहिनि न्याणियूं ईंदियूं रोंदियूं साईं दुआ कयो मन हिकिड़ी न्याणी ॼमे मन हिकिड़ो पुटु ॼमे हज़रत फज़ल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा तो तवां के जेकने औलाद है न तवां जे सामो को बे औलाद मानू बैठो हुजे तो बे औलाद जे अॻियां पंहिंजे बच्चे के चुम्मी भी न ॾियो छो तो हुन के दिल में दुख थींदो अल्लाह जे मूंखे भी बच्चो हुजे हाँ औलाद न हुजण मानू जे ला वडी परेशानी आ तो मुझो नस्ल पीढ़ पथरी थे नस्ल जारी थे औलाद थियण रब जी नेमत आ माल औलाद दुनिया जे जिंदगी जो सिंगार आ जिनके औलाद न हुयो न रुगे या हिकड़ी बारी रबीउल अव्वल जी रात न दिल कसन पूरो साल रब आर्डर दिनो तो जेके बार जमंदो न के पुत्र ही पुत्र पुत्र ही पुत्र पुत्र हैदराबाद वारा लड्डू विराए ने साईं जे अचण ते लड्डू विराए ने हिन के तकलीफ़ थी थे लड्डू बसा जा खर्च बसा जो पेट्रोल वरी हिन जो तो सड़े समझो था न असां जे भत जे पाटणे विराइण ते तकलीफ़ थी थे पर अल्लाह खां त पुछ न त मौला सॼो साल पुत्र विराई केड़ी खुशी कई है पुत्र विराइण हाँ सुभान अल्लाह छाजे ला छो सॼो साल पुत्र छो जावा ऐं यहमिलन ज़ुकूरन करामतन लिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद करीम जी ताज़ीम जे सदके इज्जत जे मुहाबे हुजूर जी आमद जे सदके रब फरमायो त आमना के जो मदीने वारो मीर छो अता कया त हाने सारी दुनिया जे औरतन के पुत्र तो ॾिया का बि न्याणी ॾुखारी न रहे हर कंहिंजी झोली साई तो सुभान अल्लाह वअल्ला तबका शजरतुन इल्ला हुमिलत दुनिया में को भी वण न पचो मगर उनके मेवो लगो हर वण मेवो था
सुभान अल्लाह। हर वण के मेवो छो मदीने वाले साईं जे अचण जी खुशी। वला खौफुन इल्ला आद अमिना। दुनिया में जो भी मानू खौफ में, गम में, दुख में, परेशानी में हो, रब उनका खौफ लाए उनके अमन अता करे। ॾिसो न इतने भी खोड़ मानू वेठा हूंदा साईं दुआ कजां ये परेशानी आ, कंहिंखे कर्ज आ, कंहिंखे दर्द आ, कंहिंखे बीमारी आ, कंहिंखे ज़ाल मिले नथी, कंहिंखे मिली आ त वरी ठहेस नथी, वरी ठही आ त हाणे औलाद थिए, वरी औलाद थियो आहे त हाणे वारो कयो दुआ घुरो मुंहिंजे औलाद जी शादी थिए। हज़ार दिल जूं तमन्नाऊं आहिनि पर हर कंहिंजी हर तमन्ना पूरी नथी थी सघे मिठा। पर जंहिं साल मदीने वारो मीर आयो रब फरमाए त हर हिक जी आस तो पूरी कर। कंहिंखे बि मायूस न छॾींदुसि। न मञण त वञी खत जे थरे में ज़ोरी मञाईंदासीं छा? न के नव कोट आहिनि, न मञे त न मञे पर मञण वारा असीं त मञंदासीं। असीं त पंहिंजे सोने जे आमद जूं ख़ुशियूं मल्हाईंदासीं। सल्लल्लाहु अलैहि कुबरा में इमाम सुयूती रिवायत आंदी आ खसाइसुल कुबरा में रात जॾहिं मुंहिंजो लजपाल न पियो पियो अचे अम्मा साण थी फरमाए इज़ा काइलुन यक़ूल खुज़ूहु अन आयुनिन्नास कालत राई तुरजालन कद वक़फ़ू फिल हवा। आवाज आयो अम्मा आमिना चयो मां आवाज ॿुधां पई, आवाज आयो त मोहम्मद मुस्तफ़ा के माण्हुनि जे नज़रुनि खां लिकायो। चयो बि आवाज आयो त मुस्तफ़ा करीम के माण्हुनि जे नज़रुनि खां लिकायो। हिकिड़ो ककरो आसमान तां लथो मदीने वारे साईं खे ढके छॾियईं। ककर मुंहिंजी छत खां मथे निकिरी वियो। अञा ॾिसां त मुंहिंजो बच्चो नज़र न पियो अचे। रोअण लॻियसि अल्लाह मुंहिंजो चंड जहिड़ो बच्चो हले काॾे वियो। आवाज़ आयो आमिना घबराए न मोहम्मद करीम खे जहाननि जा सैर कराया था। रायत रिजालन कद वक़फ़ू फिल हवा। अम्मा आमिना साइण थी फरमाए ध्यान आए ईंदी वेंदी ही अंदर वारी बिजली हुजे रुगे करे। सुभान अल्लाह। अम्मा आमिना दुनिया में लख करोड़ अमड़ियूं पर मोहम्मद जी अम्मा जो शान ही निरालो। पूरे मक्के में पूरे हिजाज में
हुजूर जे अम्मा जड़ी आकिला आलिमा दाना हुस्न वारी सोहणन इखलाकन वारी पूरे हिजाज में एड़ी का औरत न हुई जड़ी मोहम्मद जी अम्मा जे वजूद के रब चूंडियो न महबूब जे हिकिड़ो मुल्लो खबीस पियो चए त मोहम्मद करीम जा वालिदैन मुसलमान ई न आहिनि तुंहिंजो पीउ मुसलमान आहे माणे मुसलमान आहे भई महबूब जा अबू अमड़ मुसलमान न आहे पुट कहिड़ो दौर अची वियो आहे असां कहिड़े दौर में अची पहुता आहियूं जो जेके मुसलमान असांजा अक़ीदा उन्हनि जे ख़िलाफ़ अॼु माण्हू ॻाल्हाए रहिया आहिनि मदीने वारे साईं जो अबो बि मोमिन आहे अमड़ बि मोमिन आहे ईमान ॾिसो न हेॾे मूंॾे ध्यानु कयो हुज़ूर आख़िरी नबी आहिनि हुज़ूर खां बाद में ॿियो को नबी हुज़ूर जो अबो दुनिया जो आख़िरी अबो आहे जो कंहिं नबीअ जो पीउ हाणे अहिड़ो अबो क़यामत ताईं वरी न थींदो जंहिंजो बच्चो नबी हज़रत अब्दुल्ला दुनिया जो आख़िरी नबी आहे जंहिंजो बच्चो मोहम्मद हुजूर जी अम्मड़ आमिना साइण दुनिया जी आखिरी अम्मा है जंहिंजो बच्चो अल्लाह जो ख़बर त हज़रत अब्दुल्ला के छा चवंदा हा मक्के वारा चवंदा हा मिसबाहुल हरम यानी हरम जो चराग हज़रत अब्दुल्ला हरम जो चराग लक़ब हुयो हज़रत अब्दुल्ला जो एडो सखी हुयो एडो फयाज हुयो एडो मेहरबान हुयो हज़रत अब्दुल्ला जे दर तां कॾहिं बि को साइल खाली न मोटियो सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू यमन जो हो या शाम जो हो शामी माण्हुनि खे यमनी माण्हू जेके अहले किताब हुया न उन्हनि खे ख़बर हुई त निशानियूं मदीने वारे साईं जे घराणे जूं हुज़ूर जो अबे जो नालो अब्दुल्ला हूंदो अमड़ जो नालो आमिना हूंदो मक्के में विलादत थींदी हिजरत मदीने में थींदी बादशाहत मुल्क शाम में थींदी हू ईंदा सूमर जे ॾींहुं इहे सभु निशानियूं तौरात ज़बूर इंजील नबियनि जे सहीबनि में लिखियल हुई उन्हनि खे ख़बर हुई त हुज़ूर जे वालिद जो नालो हज़रत अब्दुल्ला उन्हनि खे आसमानी किताबनि में मालूम हुयो त उन जे ॼमण जूं ही निशानियूं आसमान में ही तारो उभरंदो हुज़ूर जो अबो पैदा थींदो आसमान में सुबुह जे वक़्त में हिकिड़ो रोशन तारो चिमकंदो इहो तारो नजमे मुहम्मदी आहे इहो तारो चिमकियो त मुहम्मद मुस्तफ़ा जी विलादत उन्हनि खे ख़बर हुई हुज़ूर जो वालिद पैदा थी चुको आहे हिकिड़े माण्हू खे 10,000 दीनार ॾिनो 10,000 दीनार ॾिनो मक्के में वञ अब्दुल्ला नाले नौजवान हूंदी उनखे क़त्ल करे उहो माण्हू पंहिंजे मुल्क मां हलियो सफ़र कंदो मक्के पहुतो जेॾी महिल तनईम जो पाड़ो आहे न मके जे दाख़िल थींदे पहिरियों जिते हाणे मस्जिद आयशा सिद्दीक़ा आहे हिते तनईम वटि पहुतो कुझु माण्हू टोली में कचहरी वेठा पिया कनि चई भाउ मां परदेसी आहियां फलाणे मुल्क खां आयो आहियां मूंखे अब्दुल्ला सां मिलणो आहे हिकिड़ो नौजवान सुहिणी सूरत वारो जंहिंजो हलण सभिनी खां निरालो ॻाल्हाइण सभिनी खां निरालो उन चयो जे मुसाफ़िर आयो ही त ख़ुशि आमदीद असांजे शहर मके में भली करे थोरी देर में तबाक खजूरनि जो खणी आयो थधो पाणी जो मशकेज़ो भरे आयो चई खा खजूर खा पाणी पी तुंहिंजे लाइ इंतजाम तुंहिंजी महिमान नवाज़ी जो मां थो कयां महिमानी त भली खारा पर मूंखे अब्दुल्ला सां मिलो चई अब्दुल्ला बि मिलंदो अब्दुल्ला सां बि तोखे मिलायूं था पर तूं थको मांदो ई वेह त सही न हिन खे वेहारे पाण वियो मानी खणी आयो गोश्त खणी आयो जेका अरबनि जी महिमानदारी हूंदी हुई न सुठे खां सुठो ताम खणी अचे पेश कई खा खाराईंसि हाणे हे हेड़ो महिमान नवाज़ हेड़ो महिरबान माण्हू आहे
दिल जी ॻाल्हि कयईं सुने सां त भाउ मां आयो आहियां पंहिंजो शाम मुल्क खां मूंखे अब्दुल्ला सां मिलणो आहे जो मूंखे माण्हुनि पैसा ॾिना आहिनि 10,000 दीनार अब्दुल्ला खे क़त्ल करण जे लाइ सो तूं मके जो माण्हू आहीं मूंखे ॿुधाए त अब्दुल्ला किथे आहे मां उन जे हिन मक़सद जे लाइ आयो आहियां चई अदा जे अब्दुल्ला जी ॻोल्हा में आई उहो अब्दुल्ला मां आहियां वाह मुझे नतीजे बाबा साईं जी मुस्तफा जे अब्बे जी मेहमान नवाज़ी परदेसियुनि सां इनायत जी हाँ तू अब्दुल्ला आहीं जी हाँ वो अब्दुल्ला मां आहियां जंहिंजूं तूं निशानियूं थो ॾीं अब्दुल मुतलिब जो पुटु कुरैश मंझां बनु हाशिम मंझां उहो अब्दुल्ला मां आहियां चई पोइ अहिड़े महबूब खे मारबो न आहे न सां त यारी सुभान अल्लाह सुभान अल्लाह तव्हां हैदराबाद वारनि वटि एतिरा पैसा कोन्हनि जो जनरेटर वठो हा मूंखे ॿुधायो आहे त मुंहिंजो जनरेटर दरगाह तूं खयूं अचां न तव्हां वटि लाउड जो इंतज़ाम न पखे जो इंतज़ाम मीलाद मल्हायो त को दिलि खोले मल्हाईंदा न अथव त मां इंशा अल्लाह ताला भरींदुसि मूंखे रब गंज ॾिना ख़बर अथव जॾहिं मके जो शहर फतह थियो तो जाए मके जो जॾहिं शहर फतह थियो मके जो शहर फतह थियो उहे दुश्मन जन महबूब खे तकलीफ़ूं ॾिनियूं ॾुखायो ईज़ायो पत्थर हया घटि वधि ॻाल्हायो 10,000 लश्कर वठी मदीने वारा साईं मके जो शहर फतह कयूं हाणे उहे मुजरिम उहे ॾोहारी जन ईज़ायो हो उहे हुज़ूर जे अॻियों पेश कया विया मदीने वारे साईं जे अॻियों पेश कया विया कंध झुकियल कंध निमियल पोइ ओॾी महिल हुज़ूर जन फरमायो त अॼु ॿुधायो तव्हांखे कहिड़ी सज़ा ॾियां तव्हां जेको कयो तव्हांखे ख़बर आहे तव्हां जेका दुश्मनी कई सा तव्हांखे ख़बर आहे अॼु मूंखे ॿुधायो त मां तव्हांखे कहिड़ी सज़ा ॾियां ख़बर त उन्हनि जवाब कहिड़ो ॾिनो हैदराबाद वारा उन्हनि मां हिकिड़े माण्हू चयो त ओ अब्दुल्ला जा पुट असां मके वारनि सां महिरबानियूं कंदो तूं करीम अब्बे जो करीम बच्चो आहीं असां तो मां करम जी उम्मीद रखूं था असांखे माफ़ करे छॾिजांइ तुंहिंजो अबो अब्दुल्ला बि ईअं असां सां महिरबानी जेॾी महिल मदीने वारे साईं पंहिंजे अब्बे जी ॻाल्हि आई हुज़ूर जन जे कननि मुबारकनि ते पंहिंजे बाबा जानी जी ॻाल्हि आई हुज़ूर फरमाया ला तसरीफ अलैकुमुल यौम अॼु का कावड़ न आहे सुभान अल्लाह मुझो मदीने वाले साईं जो अब्बो बेमिसाल हुज़ूर जी अम्मड़ बेमिसाल अकीदो यो रखो त मुस्तफा जो बाबो बि मोमिनो आ अम्मड़ जीतल मोमिनो आहे यो अकीदो जंहिंजो अकीदो हथ त मथे खणे शर्म नथो अचे जेकी ईअं चवनि था त मुस्तफा जी अम्मा जीजल मोमिनियाणी न हुई छा अल्लाह हिकिड़ी मुशरिकियाणी खे पंहिंजे नबी जो खीर पियारियो हुयो अस्तगफिरुल्लाहल अज़ीम अस्तगफिरुल्लाहल अज़ीम इन्नमल मुशरिकून नजसुन क़ुरान तो फरमाए त मुशरिक नजस आहिनि मुहम्मद पाक उन जे लाइ रब पाक घराणो चूंडियो हुयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह चो मदीने वारो साईं पाक हुजूर जो अब्बो बि पाक मदीने वारे जी अम्मड़ बि मोमिनियाणी ऐं साईं फरमाइनि था त जे न मां निमाज़ बीठो पढ़ां
सोमानी जी निमाज़ पढ़ा ऐं निमाज़ पढ़ंदे मुझी अम्मड़ अची वने ऐं मूंखे सॾु करे या मोहम्मद साईं फरमाइनि था त जेकॾहिं मुंहिंजी अम्मड़ मूंखे निमाज़ में सॾु करे त मां निमाज़ टोड़े चवांसि जी चवां हाँ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अम्मा साईं थी फरमाए हुजूर जी चीचल अम्मा आमना साईं थी फरमाए राए तुरजालन कद वक़फू फिल हवा मूं कुछ मानू डिठा जेके मुझे घर आसमान के विच में हवाउन में बीठा हुआ हवाउन में बीठा हुआ बी रिवायत में आ त 70,000 मलाइक रब मोकलिया हुआ मां जी चल जे घर का आसमान ताई मलाइक इंतजार में हुआ 70,000 हूरू मोकलियूं हुयूं वञो मुझो हबीब थो अचे मुझे मुस्तफा जे इस्तकबाल जे ला रब जन्नत जूं हूरूं ॾियारे अम्मा थी फरमाए वराई तु किता तुम मिन तैरे कद अकबलत हत्ता गुत्तत हिजरी मना की रुहा अम्मा फरमायो त आसमान ता हिकड़ा पखी लही आया जंजू चोंबू ज़बरदस्त जूं हुयूं याकूत जूं हुयूं मुझे घर रखे उहे पर में मिलाए मथों छांव करे फरमायो त मुझो घर खुशबूदार थी वियो मुझो घर रोशन थी वियो एड़ी त रोशनी थी जो मुझो घर रोशन मक्के जा दर दीवारूं रोशन पर ओला का ओभर ताईं रूए जमीन रोशन थी वई आयो रब जो हबीब आयो रब जो हबीब उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार हो अम्मा आमिना जो घर सारो मक्के जो शहर दरियों दीवारूं ऐं दर जादे कादे कर नजर आयो तन जो तबीब चमकार थी वया खुलिया सुन्युन जा नसीब बेड़ा पार थी खुलिया हाला नाके वारन जा नसीब बेड़ा खुलिया आशिकन जा नसीब बेड़ा हिकड़ी भी ज़बान चुप न हुजे हड़ई छो खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार ओ अम्मा हलीमा जो भाग अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वाले बाग लातई सीने सा सभाग पोती महबूब बने माग लालण लबीब हुबकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया
उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब बेड़ा पार थी वया या उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि तुझा खर्च सजाया सारा तुझा खर्च सजाया सारा नियम जाही नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह मिलाद जो माह बरे तो हर आशिक ईद करे सुनील जो साहु ठरे तो मरदूद करे तो मरे तो सिख वारन जो बेड़ो पारा खड़ो नियम जाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह हड़ई चो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सभई चो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह मिलाद अमल व ईमानी यानी वरन जी निशानी आहे आशिक ले आसानी पर दुश्मन जेले कानी मिलाद था मलायो आशिक ठरंदा हुनखे वरी जीत या त वरी को गोरी शाहीन मीज़ाइल ओ आशिक जो यहाँ ठरे तो मरदूद करे तो मरे तो बेड़ो फिरत वारन जो पारा हणो नींद जाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह एहसान अल्लाह सैया कयो बिनई मोहब्बत जो ही मोकियो मिलाद नथा कयो ना क्यो ॿियन खे छो था रोकियो किथे मुड़ंदा महबूब किथे मुड़ंदा महबूब किथे मुड़ंदा मोहब्बत वारा हर नेहम जाए नारा या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह या रसूल ओ जंहिंजी मदनीअ सां मोहब्बत सुने अरबीअ सां उल्फत जंहिंजी मदनीअ सां मोहब्बत सुने अरबीअ सां मिलाद उनियल सादत मिले बरकत रहमत जन्नत मिलाद उनियल सादत मिले बरकत मिले बरकत दलील पुछन दिल वारा दलील पुछन दिल वारा हणो नियम जाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह या रसूल अल्लाह सीरत शामी सीरत हलबी लिखन था हुजूर जो ॾाढो
हजरत सैयदना अब्दुल मुत्तलिब सुभान अल्लाह नचे वो सुभान अल्लाह सुभान अल्लाह दादा साईं मदीने वाले मीर चो जे तो बैतुल्ला जो तवाफ पियो कया काबे जे तवाफ में आया ओच तो नात जो आवाज ॿुधण में आयो नात भी मिलाद वारी नात भी आवाज पियो अचे वलिदल मुस्तफल मुख्तार अल्लज़ी तहलिक बियदिल कुफ्फार मोहम्मद मुख्तार जो मिलाद थी चुको मोहम्मद मुख्तार जाओ जेको काफरन के कुहंदो ईमान वारन जो बोल पाला कंदो जनाब अब्दुल मुत्तलिब तो जे ना हेते ने आ रहा होटे ने आ रहा ये नात के दुपे ये देखो हैदराबाद जो नात खान द ना है ये कोटड़ी जो नात खान द ना है ये मातरी जो नात खान द ना है ये मिलाद जी नात के दुपे अब्दुल मुत्तलिब साईं तो चवे अन्या जो दिसा त बैतुल्ला दे दीवारन मा तरमा मिलाद जी नात जो आवाज पियो हैदराबाद वाला खबर पी दे काबो भी मिला दी दे बैतुल्ला भी मिला दिया लेकिन मिलाद न था मनन ना उन्हन के चौदे हे दे मुंह करे दिल्ली दे मुंह करे नमाज पढ़ो ए काबो मिलाद वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह काबो झुकी वियो हुजूर दे पाक घर दे बैतुल्ला झुकी वियो दुनिया वारन के देखारियो पे वियो त मोहम्मद काबे जो भी काबो सुभान अल्लाह वो साईं जन जे मिलाद वारो घर अज भी मक्के में मौजूद थो अल्लाह तां के मदीनो मक्को ॾेखारी वञो न त मस्जिदुल हराम जो जेको सफ़ा मरवे वारो पासो आहे न सफ़ा मरवे खां उभर ॾे निकिरंदो वॉशरूम ठहियल आहिनि परियों वेंदो हिकिड़ो अकेलो ई घर बीठो आहे मथो लिखियल आहे मक्तबा मक्कतुल मुकर्रम उन में हींअर कुतुब खानो ठहियल आहे पर असुल में इहो घर आहे अम्मा आमिना साईं विंदो आहियां उते वञी ॿाहिरों सलातो सलाम पढ़ंदो आहियां पर दिल में तमन्ना हुई अलाह करे कॾहिं इन घर में अंदर वञण जो मौक़ो टे पारी नमाज मस्जिदुल हराम में पढ़ियमि निकिरी आयुसि इन उभरंदे पासे छो त इहो महलो मदीने वारे साईं मैदान थिया पर उहा कंदियूं बि हिते हूंदियूं न जितो मुंहिंजो लजपाल लंघे जितो सोने जा कदम लगा हुंदा जिते अम्मा आमना जीजल साईं जो घर हुयो कॾहिं कॾहिं निकिरी ईंदो आहियां चे वेही रहंदो आहियां लज़त ऐं सुकून रूहानी पियो मिलंदो मां बचे उन पाक घर जे ॿाहिरों वेठुसि ओचितो कुंजी बरदार आयो दर खोली कुतुब खानो अंदर मक्तब ठहियल हुयो ॿिया माण्हू बि विया मूं बि मौक़ो ॾिठी मां बि दाख़िल थियुसि टेबलूं कुर्सियूं रखियूं आहिनि चौधारी किताब रखिया आहिनि जंहिंखे जेको किताब वणे खणी वेही पढ़े मूंखे त हाणे किताब पढ़णो न हो मूंखे त मुंहिंजे दिलबर नबी जी उहा सुरहान सिंगड़ी खुदा जाने तो उन पाक घर में अज भी उहा सुरहान जेका मोहम्मद जे मिलाद जी सुरहान किताब में लिखी आहे अज भी उन घर में खुशबू जॾहिं जग में फिरी पोतो थिया चमकार हर पासे खतूरे खां बि वध खुशबू हुया हुबकार हर पासे वो जॾहिं जग में बेठा
मदीने वाले साईं जो अचण लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन मोमिनन के बजो थोरो मञंदो थोरो मञंदो लाहे न सघियासीं त ॻाईंदा त सही पोइ मीलाद हर को मल्हाए इंशाअल्लाह थोरो पंहिंजे हाल सां मीलाद सभु मल्हाए कई मदीने वारे मीर जी फर्मा बरदारी कयो इंशाअल्लाह सोने नबी जी सुन्नत शरीयत दीन ते हलो जेके नमाज न पढ़ंदा आहियो से पंज वक्त नमाज पढ़ो इंशाअल्लाह जे नमाज न पढ़ंदा आहियो अॼु मीलाद जी महफ़िल जे सदके आद कयो त अॼु खां वठी नमाज न छॾो इंशाअल्लाह पढ़ंदो नमाज इंशाअल्लाह पंज वक्त नमाज पढ़ो शरीयत जी सुन्नत ते अमल कयो मुझे लजपाल नबी जी फर्मा बरदारी वारी वाट वठो अल्लाह बिनी जानन में बेड़ा पार कंदो सुभाणे जुम्मे जी नमाज हिदायत बाद कोठड़ी में इंशाअल्लाह इंशाअल्लाह या रब या रहीम या अरहमर राहिमीन या अकरमल अकरमीन या हन्नान या मन्नान या सुल्तान या सुबहान सुबून कुद्दूसन रब्बुना व रब्बुल मलाइकति वर्रूह अल्लाहुम्मा अजिरना मिन खिज़्यि दुनिया व अज़ाबिल आखिरह या अल्लाह इन सारी जमात के राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर जनी मिलाद सजायो आ मौला उन्हनि जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं नाज़िल कर जे हिन मिलाद में हाज़िर थिया उन्हनि खे मदीने जी हाज़िरी नसीब या अल्लाह असां सभिनी जे मथां मेरे नज़र फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद।